होता सीनियर सूबाई वज़ीर शहजी इनाम मेमन चयो आहे त सिंधु दरिया मथां केनाल ठाहिण ते सख्त ख़दशा आहिनि। सिंधु दरिया मथां नवनि केनालनि खिलाफ़ सिंध सरकार जो मौक़िफ़ वाज़िह आहे। शहजी मेमन जो चवणु हो त मुआशी हालतूं बहितर थी रहियूं आहिनि। स्टॉक मार्केट में तेज़ी आई आहे। सीनियर सूबाई वज़ीर शहजी मेमन जो चवणु हो त तहरीक इंसाफ़ खां मुल्की तरक़ी हज़म न थी रही आहे। कुछ माण्हू डिजिटल दहशतगर्दी करे रहिया आहिनि। हथियारनि जे ज़ोर ते मुल्की सियासत में कुछ नथो मञाए सघिजे। इन अहम ख़बर खां वाक़ई आगंदाल हो त सीनियर सूबाई वज़ीर शहजी इनाम मेमन चयो आहे त सिंधु दरिया मथां केनाल ठाहिण ते सिंध खे सख़्त ख़दशा आहिनि। सिंधु दरिया मथां नवनि केनालनि खिलाफ़ सिंध सरकार जो मौक़िफ़ वाज़िह आहे। शहजी मेमन जो चवणु हो त मुआशी हालतूं बहितर थी रहियूं आहिनि। स्टॉक मार्केट में तेज़ी आई आहे। सीनियर सूबाई वज़ीर जो चवणु हो त तहरीक इंसाफ़ खां मुल्की तरक़ी हज़म न थी रही आहे। कुछ माण्हू डिजिटल दहशतगर्दी करे रहिया आहिनि। हथियारनि जे ज़ोर ते मुल्की सियासत में कुछ नथो मञाए सघिजे। इन अहम ख़बर खां वाक़ई आगंदाल हो त सीनियर सूबाई वज़ीर शहजी इनाम मेमन चयो आहे त सिंधु दरिया मथां केनाल ठाहिण ते सिंध खे सख़्त ख़दशा आहिनि। सिंधु दरिया मथां नवनि केनालनि खिलाफ़ सिंध सरकार जो मौक़िफ़ वाज़िह आहे। शहजी मेमन जो चवणु हो त मुआशी हालतूं बहितर थी रहियूं आहिनि। स्टॉक मार्केट में तेज़ी आई आहे। सीनियर सूबाई वज़ीर जो चवणु हो त तहरीक इंसाफ़ खां मुल्की तरक़ी हज़म न थी रही आहे। कुछ माण्हू डिजिटल दहशतगर्दी करे रहिया आहिनि। हथियारनि जे ज़ोर ते मुल्की सियासत में कुछ नथो मञाए सघिजे। इन अहम ख़बर खां वाक़ई आगंदा पिया रहूं त सीनियर सूबाई वज़ीर शहजी इनाम मेमन चयो आहे त सिंधु दरिया मथां केनाल ठाहिण ते सिंध खे सख़्त ख़दशा आहिनि। सिंधु दरिया मथां नवनि केनालनि खिलाफ़ सिंध सरकार जो मौक़िफ़ वाज़िह आहे। शहजी मेमन जो चवणु हो त मुआशियूं बहितर थी रहियूं आहिनि। स्टॉक मार्केट में तेज़ी आई आहे। सीनियर सूबाई वज़ीर जो चवणु हो त तहरीक इंसाफ़ खां मुल्की तरक़ी हज़म न थी रही आहे। कुछ माण्हू डिजिटल दहशतगर्दी करे रहिया आहिनि। हथियारनि जे ज़ोर ते मुल्की सियासत में कुछ नथो मञाए सघिजे। इन अहम ख़बर खां वाक़ई आगंदा पिया रहूं त सीनियर सूबाई वज़ीर शहजी इनाम मेमन चयो आहे त सिंधु दरिया मथां केनाल ठाहिण ते सिंध खे सख़्त ख़दशा आहिनि। सिंधु दरिया मथां नवनि केनालनि खिलाफ़ सिंध सरकार जो मौक़िफ़ वाज़िह आहे। शहजी मेमन जो चवणु हो त मुआशी हालतूं बहितर थी रहियूं आहिनि। स्टॉक मार्केट में तेज़ी आई आहे। सीनियर सूबाई वज़ीर जो चवणु हो त तहरीक इंसाफ़ खां मुल्की तरक़ी हज़म न थी रही आहे। कुछ माण्हू डिजिटल दहशतगर्दी करे रहिया आहिनि। हथियारनि जे ज़ोर ते मुल्की सियासत में कुछ नथो मञाए सघिजे। इन हवाले सां वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सिंध टीवी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़ कुरैशी, इन हवाले सां आगाह करियो त सीनियर सूबाई वज़ीर शहजी इनाम मेमन चयो आहे त सिंधु दरिया मथां केनाल ठाहिण ते सिंध खे सख़्त ख़दशा आहिनि। बिल्कुल रिजवान, सिंधे सीनियर सूबाई वज़ीर शहजी इनाम मेमन पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई वई आहे। मुख़्तलिफ़ जेके इशूज़ हुया उन ते हुन गुफ्तगू कई आहे। ख़ुसूसन उन पीपल्स बस सर्विस जो जेको कमांड एंड कंट्रोल सेंटर आहे उन जो इफ़्तिताह कयो आहे। इन मौक़े ते असद ज़ामन सेक्रेटरी ट्रांसपोर्ट MD STMA कमाल दायो समेत ॿिया जेके अमलदार साण गॾु मौजूद हुया। कमांड एंड कंट्रोल सेंटर मां पीपल्स बस सर्विस जे ऑपरेशन जी मॉनिटरिंग लाइव ट्रैकिंग थी सघंदी। शहजी मेमन जो चवणो त इन सिलसिले में न सिर्फ़ जेके माण्हू बस में सफ़र कंदा उनजी न सिर्फ़ रुगो रिकॉर्डिंग थींदी बल्कि जेके माण्हू ग़लति हरकतूं कंदा आहिनि उहे पिणु रिकॉर्ड जे तहत उन्हनि खां बाज़पुरस थी सघे थी। संदसि जो चवणो त जदीद तरीन कमांड एंड कंट्रोल सिस्टम शुरू कयो वियो आहे जंहिंमें समूरी जेके सरगर्मियूं माण्हुनि जूं वो रिकॉर्ड थियण सां गॾोगॾु कंहिंखे बि का शिकायत या परेशानी हूंदी उन ते बर वक़्तु न सिर्फ़ रुगो कार्रवाई थींदी बल्कि इन खां पहिरीं तरक़ी याफ़्ता जेके मुल्क आहिनि उन्हनि में इहो निज़ाम हुयो। पाकिस्तान में सिंध सूबो पहिरियों सूबो आहे जंहिंमें इहा सर्विस जेका शुरू थी रही आहे। सियासी हवाले सां उन सवालनि जा जवाब ॾिना। तहरीक इंसाफ़ जे हवाले सां संदसि जो चवणो हुयो त इहो उहो ई टोलो आहे जेको चाहे थो त मुल्क में अनारकी फैलिजे ऐं इंतिशार जेको उहो फैलायो वञे। संदसि जो चवणो त मुल्क में जेके कारोबारी सरगर्मियूं उनखे वाधारो मिली रहियो आहे। को का बि कुवत न चाहींदी त पाकिस्तान जो जेको मईशत जो जेको फीथो आहे अहिड़े क़िस्म जी हरकत करे उनखे रोकियो वञे। त अहिड़े क़िस्म जी सरगर्मियूं करण जो मक़सदु ई बुनियादी तरह सां इहो आहे त मुल्क खे डीस्टेबल कजे, सियासतदाननि खे ब्लैकमेल कयो थो वञे। 24 नवंबर ते 5000 माण्हुनि खे आणण जे हवाले सां बुशरा बीवी जी स्टेटमेंट साम्हूं आई आहे। संदसि जो चवणु आहे त जेको माण्हू 5000 माण्हू न आणींदो त हुनखे हू टिकट न ॾींदी। 9 मई जो ॾींहुं को आम ॾींहुं न हुयो। अहिड़े ॾींहं जी जेका वर्झाव जी कोशिशि थी रही आहे सूबे जो वज़ीर आला सरकारी मशीनरी जी मदद सां वफ़ाक़ी दारुल हुकूमत ते न सिर्फ़ यलगार करण जी कोशिशि करे रहियो आहे बल्कि कैनाल जे हवाले सां उन सवाल जे जवाब में चयो त सिंध हुकूमत इन हवाले सां न सिर्फ़
शदीद जेके ख़दशा रखे थी, बल्कि असांजो मौक़िफ़ जेको आहे न सिर्फ़ु अटल आहे हिन मुल्क में जेका दहशतगर्दी जा मुख़्तलिफ़ तरीक़ेकार आहिनि, जंहिंमें तहरीक इंसाफ़ जेको डिजिटल दहशतगर्दी जो जेको निज़ाम आहे उहो वज़र करे माण्हुनि खे वरगलाइण जी कोशिशि करे रही आहे। संदसि चवण त 2008 दौरान पीपल्स पार्टी जो टारगेटेड मीडिया ट्रायल कयो वियो। असां कॾहिं बि मीडिया जी जेका पाबंदी जी हिमायत नाहे कई। अहिड़े क़िस्म जा जेके मामला आहिनि उन्हनि खे असां रद्द कयूं था ऐं मीडिया जे मथां पाबंदी कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदियूं। जी रिज़वान, वॾी महिरबानी फयाज़ कुरैशी हवाले सां तफ़सील ॾियण लाइ।